जस्टिस अली बाकर नजफी सुप्रीम कोर्ट जे जज तौर हलफ खणी वरितो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस याहिया अफरीदी जस्टिस अली बाकर नजफी खां हलफ वरितो। गुज़िरियल कानून वारी वज़ारत जस्टिस अली बाकर नजफी जे सुप्रीम कोर्ट में मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो हो। जुडिशियल कमीशन 11 अप्रैल ते जस्टिस अली बाकर नजफी जी सुप्रीम कोर्ट में मुक़ररी जी मंजूरी ॾिनी हुई। हुकूमत पेट्रोल ते लेवी 70 रुपया मां वधाए 72 ॾाई 78 सैकड़ो करे छॾी। पेट्रोल ते लेवी 8 रुपया 2 पैसा वधाई वई। ज़रियनि मूजिब डीज़ल ते लेवी 7 रुपया 1 पैसो फी लीटर वधाई वई। आलमी मंडी में तेल अघनि में लात के पेट्रोल लेवी वधाए एडजस्ट कयो पियो। नाड़ीवारी वज़ारत जे ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शहंशाह बरक़रार रखण जो ऐलान करे छॾियो। पेट्रोलियम लेवी में 5 सदारती ऑर्डिनेंस सरीह कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेट्रोलियम शहंशगनि में लात पारे पंहिंजे ई ऐलान तां फिरी पियो। चवे थो पेट्रोलियम शहंशगनि में घटिताई जो फ़ाइदो आवाम ॾांहुं मुंतक़िल करण बदिरां बलूचिस्तान ते लॻाईंदासीं। शहबाज शरीफ़ काबीना जे इजलास खे ख़िताब में ऐलान कयो हो त अॼु पेट्रोलियम शहंशगनि में घटिताई जो ऐलान कयो वेंदो। दहशतगर्दनि जा अॾ नसल बि बलूचिस्तान ऐं पाकिस्तान जो कुझु बिगाड़े नथा सघनि जेसीं ताईं ग़ैरतमंद अफ़वाम पाक फ़ौज सां गॾु बीठो आहे पाकिस्तान खे को नुक़सान नथो पहुचाए सघे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इस्लामाबाद में पहिरीं ओवरसीज़ पाकिस्तानी कन्वेंशन खे ख़िताब चयाईं जेकी माण्हू ब्रेन ड्रेन जो बयानूं ठाहींदा आहिनि उहे ॼाणी वठनि थी ब्रेन ड्रेन न पर ब्रेन गेन आहे। छा दुश्मननि जो इहो ख़्यालु आहे त 2-4 दहशतगर्द पाकिस्तान जी तक़दीर जो फ़ैसिलो करे सघनि था। वाज़े पैगाम ॾेई रहिया आहियूं त जेको पाकिस्तान जी तरक़ी वारी राह में रंडक बणिबो असां गॾिजी उन रुकावट खे हटाए छॾींदासीं। सिंध हुकूमत जो तकरारी टीबी लिंक केनाल खोलण ते इरसा अॻियां सख़्त एहतिजाज। सिंध जे आबाशी खाते जे वज़ीर इरसा खे ख़त लिखी टीबी लिंक केनाल फौरी बंदि करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर जाम खान शोरो जो चमड़ा आहे त सिंध हिन वक़्तु 62 सैकड़ो पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पंजाब जे केनालनि में 54 सैकड़ो पाणी खोट आहे। टीबी लिंक केनाल खोलण सां सिंध में पाणी जी खोट वधंदी। हिन वक़्तु टीबी केनाल खोलण सिंध जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकण बराबरि आहे। सिंध पाणीअ जे 62 सैकड़ो सख़्त खोट जो शिकार आहे। तोसां पंजंद लिंक केनाल छो खोलियो वियो? पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस जी तर्जमान शाज़िया तामरी जो चमड़ा आहे लिंक केनाल्स खे मुस्तक़िल बुनियादुनि ते नथो खोले सघिजे। उन्हनि खे रुगो बोर्ड में खोलण जी गुंजाइश आहे। जॾहिं कि सूबो पाणी जी सख़्त खोट जो शिकार आहे त टेक्निकी ज़रूरत जे नाले ते पाणी जो रुख मोड़ण न रुगो ग़ैर मुनसिफ़ाणो पर ग़ैर ज़िम्मेवाराणो अमल आहे। अमेरिका जो नओं मनसूबो चीन खे आलमी सतह ते अकेलो करण जी कोशिश। टैरिफ ॻाल्हियुनि खे हथियार जो इस्तेमालु कयो वेंदो। अमेरिकी मीडिया रिपोर्ट्स मूजिब वॉशिंगटन 17 खां वधीक मुल्कनि खे चीन सां वापार खे महदूद करण जो मुतालबो कंदो। उन्हनि मुल्कनि खे ॿुधाए वेंदो त जेकॾहिं अमेरिकी टैरिफ खां बचणु चाहिनि था त पंहिंजी सरज़मीन ते चीनी कंपनी जी मौजूदगी ख़तमु करणी पवंदी। उमरकोट जे तक 213 ते सुभाणे थींदड़ नंढी चूंड जूं तयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल। चूंड मुहिम गुज़िरियल राति 12 वॻे ख़तमु थी चुकी। चूंडनि जो सामान अॼु खां पहुचाए वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सबा टालपुर ऐं जीडीए ऐं पीटीआई जे मैच याफ़्ता उम्मीदवार लालचंद माली विच में मुक़ाबिलो थींदो। तक में कुल पोलिंग स्टेशन जो तादाद 498 आहे जिन मां 269 खे हसास ऐं 91 खे इंतहाई हिसास करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन जे मौक़े ते उमरकोट ज़िले में मोकल जो ऐलान। उमरकोट जे तक 213 जी सीट पीपल्स पार्टी जे अखबार नवाब यूसुफ टालपुर जे लाॾाणे खां पोइ ख़ाली थी हुई।
सुबुह देर वेझो मंकी पाड़े थाणे जद में फायरिंग, एक जणो क़तल, बे ज़ख़्मी। समी जे तकरार तां फायरिंग में मीरज सामटियो माची पियो, ज़ख़्मी असगर सामटियो ऐं गुलाम सरवर सामटियो खे किम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो। वारसनि जो चमड़ा आहे त जवाबदारनि ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ हमलो करे हिक ॼणे खे क़तल कयो आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में वधी गर्मी। पंजाब, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तानी आज़ाद कश्मीर में बरसात जी अगती। 18 ऐं 19 अप्रैल ते ॾखण पंजाब में बरसात जी अगती। चित्राल, दीर समेत उत्तर पारनि इलाइक़नि में ग्लेशियर्स फाटण जो ख़दशो। पीडीएम केपी अलर्ट जारी करे छॾियो। पाकिस्तान सुपर लीग 10 में लाहौर कलंदर्स कराची किंग्स के 5 रननि तां हाराए छॾियो। कराची स्टेडियम में खेॾियल मैच दौरान लाहौर कलंदर्स पहिरियां बैटिंग कंदे कराची किंग्स के मैच खटण लाइ 202 रननि जो हदफ़ ॾिनो। कराची किंग्स 136 रननि ते ढेर थी वई।